शांति। अचो त अॼु 15 तारीख़ अप्रैल जी मुरली जो मनन चिंतन करियूं। ओम शांति। बाबा चवे थो हीअ दुनिया सिर्फ़ शोर जी न आहे, हीअ अंदरूनी सकून विञाइण जी कहाणी आहे। बाबा चवे थो तव्हांजो असुल धर्म शांति आहे, पर तव्हां उनखे ॿाहिरि पिया ॻोल्हियो, माण्हुनि में, हालतुनि में ऐं शयुनि में। बाबा चवे थो शांति ॿाहिरि कोन्हे, शांति तव्हांजो अंदरि घर आहे। जॾहिं रूह पंहिंजे घर खां परे थी वञे, बेचैनी पैदा थिए थी। ॿार माउ खां परे थी वञे, रांदीकनि सां भले रांदि करे, पर अंदरि ख़ाली हूंदो आहे। बाबा चवे थो अॼु जी दुनिया अहिड़ी ई आहे, सभु कुझु आहे पर शांति न आहे। बाबा चवे थो ही पाप ऐं पुण्य जी ॼाण आहे। बाबा खे विसारण सां पाप बणिजे थो ऐं सुञाणण सां पाक बणिजूं था। बाबा चवे थो माण्हू माण्हू खे शांति नथो ॾेई सघे, जीअं की नेत्रहीन खे रस्तो न ॾेखारे सघे थो। बाबा चवे थो मां आयो आहियां तव्हांखे यादि ॾियारण लाइ। तव्हां केरु आहियो? माण्हू पुछे थो शांति कीअं मिले? बाबा चवे थो पहिरीं पाण खे सुञाणो, तव्हां पाण शांत स्वरूप आहियो। बाबा चवे थो त देह अभिमान ही बेचैनी जी जड़ आहे। 5 विकार काम क्रोध लोभ मोह अहंकार शांतीअ जा चोर आहिनि ऐं इहा ई असांजी असुली ज़ंजीर आहे। जेसिताईं उन्हनि खे छॾे न ॾींदासीं, शांती न ईंदी। हिकु अमीर वटि सभु कुझु हो पर निंड न हुई, ऐं हिकु ग़रीब वटि सभु कुझु बि कोन्हे पर दिलि में शांती। केरु अमीर? बाबा चवे थो असली दौलत अंदर जी शांती आहे। हाणे छा कजे? बाबा चवे थो मूंखे यादि करो ऐं पंहिंजी असली हालत में रहो। अॼु जी धारणा पाक बणिजो, रूहानी सुञाणप में रहो, हर हालत में शांती रखो। अॼु जो वरदान बाबा सम्झाइनि था, मकमल समर्पण सां माया खां आज़ादी मिले थी। स्लोगन, ख़ासि लगाव बि बंधन आहे। अव्यक्त इशारो, मिठास ई वॾाई आहे, जिते मिठास उते शांती। ओम शांति 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 शांति। ओम शांति। अॼु जी धारणा खे असां चङी तरह सम्झंदासीं। हिकु राजा हो, सभु कुझु हुअसि पर कांवर घणी हुअसि। हिकु संत चयो, राजा न थी पर रूह बणिज त तोखे शांती मिलंदी। जॾहिं तूं जिस्म सम्झी थो त रद अमल थींदो। जॾहिं तूं रूह सम्झंदे तॾहिं शांती ईंदी। अॼु मनन चिंतन कंदासीं। ॾींहं में 3 भेरा पाण खां पुछंदासीं, मां केरु आहियां? अंदर जो जवाबु मिलंदो, मां शांतीअ जो स्वरूप आहियां। अॼु जो वरदान, हक़ीक़ती समर्पण छा आहे? हिकु माण्हू घरु ख़ाली कयो पर हिकु नंढड़ी शइ लिकाए छॾी ऐं उन मां ई पकड़िजी वियो। बाबा चवे थो माया बि अहिड़ी आहे। हिकु बि पुराणो संस्कार, हिकु बि लगाव पकड़ाए छॾींदो। समर्पण जो मतिलबु आहे कुझु बि मुंहिंजो न आहे। अॼु जो स्लोगन सवाल सां, ख़ासि लगाव बि बंधन आहे। बाबा चवे थो जेकॾहिं हिक सां घणो लगाव त छा थींदो? उमीदूं, डप ऐं ॾुख। इन करे बाबा सम्झाइनि था सचो प्यारु छा आहे? सिज वांगुरु सभिनि जे लाइ हिकु जहिड़ो। अॼु जा अव्यक्त इशारा, 2 माण्हू, हिकु अमल वारो, ॿियो कांवर वारो, ॿियो सादो पर मिठो। माण्हू कंहिं वटि वेंदा? मिठे वटि। बाबा चवे थो मिठास ई अज़मत आहे। अॼु जी धारणा खे अॼु असां हर कंहिं सां मिठी ॻाल्हि कंदासीं, मिठो ॻाल्हाईंदासीं। आख़िरी अॼु जा अमृत जमला आहिनि, शांती ॻोल्हणी न आहे, शांती बणिजी वञिणो आहे। बाबा खे यादि करियूं, पंहिंजी हालत असुल में रहूं। ओम शांति शांति शांति।